तो एक बार ब्रह्मा जी चयो सब देवता अची वञो, सब अची विया, बजणा न पहुता, केर न पहुता, लक्ष्मी माता, गंगा माता। ब्रह्मा जी असांखे भी जगह मिले, ॾाढी देर करे छॾियो, हाउसफुल थियो, नो वैकेंसी, कृपा कयो असां रहिजी वेंदासीं, वरी असांजी पूजा अलॻि कनि, हिकिड़ी गांइ जी पूजा करण सां सभिनि जी पूजा थी वञे। चयूं ॿ जॻहियूं ख़ाली अथव, हा चओ त ठीकु, कहिड़ी? छेणे जी जगह खाली तो, लक्ष्मी माता तव्हां रहंदव, माता जगत जननी तैयार आयो? लक्ष्मी माता चयो हा मां रहंदव। वाह वाह, कहिड़ो छेणो? जेको सुको छेणो हूंदो आहे, साक्षात लक्ष्मी माता रहंदी अथव, उहो वंदनीय अथव। हथ लॻाए स्पर्श कयो, उन में बरकत पवंदव, स्मृति ईंदव। तॾहिं हर घर में पहिरियों छेणा थपींदा त कोई कमी न रहंदी अन्न धन जी। चओ हरे राम। हर घर में सत्यनारायण भगवान जी कथा थींदी, एकादशी थींदी, भले झोपड़ी हुजे लेकिन ख़ुशियूं हूंदियूं, आनंद हूंदो, उम्र लंबी थींदी माण्हुनि जी। वरी गंगा माता चई मां काथे रहां? चई गोत्र जी जगह खाली अथव। गोत्र यानी सम्झो था, गौ मूत्र, गोत्र। गंगा माता चयो मां तैयार आहियां, छो जो गांइ में श्री कृष्ण रहंदा आहिनि, गौ माता जो रोम रोम पवित्र आहे, इन करे मस्तक खां बि वधीक उनजी पुछ जेकी आहे, पिछलो हिसो पवित्र लिखियो वियो आहे। पुछ साईं झाड़ो ॾिनो कृष्ण भॻवान खे, केशव तुंहिंजी रक्षा करे, गोविंद तुंहिंजी रक्षा करे, राम जी तुंहिंजी रक्षा करे, नारायण तुंहिंजी रक्षा करे, माधव तुंहिंजी रक्षा करे। भगवान चवनि था वाह, मुंहिंजे नालनि सां मूंखे झाड़ा था लॻनि पिया। चओ हरे राम। लेकिन भेद कीअं खोलनि? कुझु चई नथा सघनि। श्री कृष्ण गोविंद।